अच्छा, इंग्लिश तव्हां चओ था त इन में इंग्लिश सिखणु ज़रूरी आहे, इंग्लिश अचणु ज़रूरी आहे. इट्स वेरी एसेंशियल एंड वेरी फर्स्ट स्टेप दैट टू know English and how to speak, and they have to students those who are listening. So what is the main step? Literature, language, छा तव्हां सम्झो था त इन में छा शइ घणो उन ते ग्रिप हुजणु खपे, लिटरेचर और लैंग्वेज? So thank you for asking me this question because मूंखे तमामु हैरत थींदी हुई जॾहिं मास्टर्स जी क्लास में अची we were in National University of Modern Languages त उते मेजॉरिटी ॿार जॾहिं उन्हनि खां सर पुछो पहिरीं ॿी क्लास में त why are you doing masters in English language and literature, so they were like कि असांखे इंग्लिश इम्प्रूव करणी आहे एंड मुंहिंजा टीचर्स चुप करे वेंदा हुआ, कुझु चवंदा न हुया. बट मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त यू डोंट हैव टू गो फॉर अ डिग्री इन इंग्लिश लैंग्वेज इफ यू वांट टू इम्प्रूव इंग्लिश. ॾिसो इंग्लिश जेका आहे एज़ अ लैंग्वेज ॾिसो, एज़ अ पहिरीं ॻाल्हि त हुनखे लैंग्वेज ॾिसो, सब्जेक्ट न ॾिसो. असां वटि स्कूल्स में छा था कनि, कॉलेजिस में हुनखे ॿियनि सब्जेक्ट्स वांगुरु ईअं रटा हणी करे हिकिड़ो इंग्लिश एसे आहे हुनखे मतिलबु रटो हणी करे अॻिते ॿी क्लास में ईअं न हूंदो. इंग्लिश एज़ अ लैंग्वेज हैज़ 4 skills. You have to do reading, you have to do listening, and then there is writing. त इहे सॼियूं स्किल्स तव्हांखे सिखणियूं पवंदियूं आहिनि. पोइ हुन खां पोइ वञी करे इंग्लिश अचे थी. पहिरें तव्हां जेको आहे सम्झण ते पंहिंजी लिसनिंग ते वर्कआउट कयो एंड देन तव्हां कॉम्प्रिहेंशन ते वर्कआउट कयो, पोइ ग्रामेटिकल जेका आहे उनखे इम्प्रूव कयो, पोइ रिटन खे इम्प्रूव कयो ऐं पोइ स्पीकिंग ते अची वञो. कॉन्फिडेंस, स्पीकिंग में कॉन्फिडेंस जो वॾो हथु हूंदो आहे. बिल्कुलु. त अगरि तव्हां वटि कॉन्फिडेंस इनफ आहे त पोइ तव्हां ॻाल्हाए सघो था. तव्हांजो कम्युनिकेशन स्किल्स उहो ई हाफ प्रॉब्लम तव्हांजो कॉन्फिडेंस सॉल्व करे छॾींदो आहे. बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे. हिकिड़ो पठान जेको आहे सऊदी अरब वञी जॾहिं अरबी ॻाल्हाए थो सघे तो इंग्लिश इज़ नॉट अ बिग थिंग और नॉट, आई थिंक इट्स नॉट अ बिग डील कि आप इंग्लिश ना बोल सकें. हाँ, बट यू नो असांजे माशरे में इहो आहे त बसि अलाए छा आहे, कीअं थींदो, छा थींदो. मां तव्हांखे ॿुधायां जीअं ॿारनि जो जेको बैकग्राउंड आहे उहो एजुकेशनल अकेडमिक बैकग्राउंड आहे, अगरि उहो वीक आहे, उन्हनि जी बेस न आहे ठहियल न, त उन्हनि खे पोइ सेकेंड लैंग्वेज सिखण में, इंग्लिश इज़ बेसिकली नॉट अवर मदर टंग, इट्स अवर सेकेंड लैंग्वेज, उहा सिखण में तमामु मुश्किल थी वई. ऐं वरी हिकिड़ो स्टीरियोटाइप बि आहे सोसाइटी में असांजी जेको तमामु ग़लति आहे त जंहिंखे अंग्रेज़ी अचे थी उनजी थोरी ज़्यादा इज़त हूंदी आहे, जंहिंखे नथी अचे उनखे वरी थोरो प्रोफेशनल मतिलबु प्रोफेशनली एकेडमिकली थोरो बैकवर्ड रखंदा आहिनि माण्हू, विच इज़ वेरी रॉन्ग, वेरी रॉन्ग. ईअं न हुजणु घुरिजे. ऐं अगरि जे कंहिंखे इंग्लिश नथी अचे त मेक श्योर त उन्हनि ते वर्कआउट कयो वञे उन्हनि जी लैंग्वेज ते. असां इंग्लिश लैंग्वेज टीचिंग में इलाही घटि माण्हुनि खे आहे त मुंहिंजा पूरो 1 year जो हिकिड़ो कोर्स हो इंग्लिश लैंग्वेज टीचिंग ते, त पढ़ाए बि कीअं. त उन में त सभिनि खां पहिरीं इहो हूंदो आहे त तव्हां महिरबानी करे जेके सेकेंड लैंग्वेज स्पीकर्स आहिनि उन्हनि मां फियर कढो त इंग्लिश जेका आहे इहा हिकिड़ी लैंग्वेज ई आहे ऐं हिकु क्रॉस ब्रिजिंग लैंग्वेज आहे, हिन मां डिॼण जी का बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे. त इहो फियर कढण बि ज़रूरी आहे पंहिंजे पाण मां. अच्छा, इन खे ईअं बि थींदो आहे, ईअं ॻाल्हाईंदे पाण में ॻाल्हि ॿोल कंदे कंदे बि ईअं माण्हू सिखी वेंदो आहे. बिल्कुलु, इहो ई लिसनिंग आहे न. लिसनिंग आहे. तव्हां ॾिसो त हिकिड़ो जेको सिंधी ॿार पैदा थिए थो सिंधी फैमिली में, उहो सिंधी छो थो ॻाल्हाए? हिकिड़ो उर्दू स्पीकिंग में फैमिली में पैदा थींदड़ ॿार ऑटोमेटिकली उर्दू थो ॻाल्हाए. छो थो ॻाल्हाए? बिकॉज़ ही इज़ लिसनिंग टू दैट लैंग्वेज फ्रॉम द चाइल्डहुड. एक्ज़ैक्टली. हुनखे कंहिं सेखारियो न आहे, हू लिसन करे पियो, वर्ड्स खे कैच पियो करे उहो. एंड दैट्स हाउ लैंग्वेज वर्क्स एंड सेम गोज़ फॉर द इंग्लिश टू. अच्छा, मां जॾहिं पंहिंजे स्कूल में हूंदी हुयमि, मामा पारसी में मां पढ़ियो आहे, त मुंहिंजी हिकिड़ी टीचर हूंदी हुई. मां जीअं हू क्लास में मूंखे पढ़ाईंदी हुई, मां ओड़े ई नमूने जेको शीशे में घर में अची उन जो हू पोर्ट्रेट कंदी हुयमि, उन जी एक्टिंग कंदी हुयमि. अव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, अव्हांजी ॻाल्हि खे मां उन थी कयां थी. त बिल्कुलु जीअं तव्हां सुठे नमूने ॿुधंदव उन शइ खे तव्हां ऑब्ज़र्व कंदव. एक्ज़ैक्टली. उन शइ खे तव्हां साम्हूं पेश कंदव. ज़रूरी आहे. ख़बर आहे, मां जॾहिं हॉस्टल में हूंदी हुयमि ज़ुबैदा में, त उते मां हॉस्टल असांजो तमामु वॾो हुयो, त उते जेके हुया न वॾा वॾा शीशा लॻल हूंदा हुआ कॉरिडोर्स में, त उते मां बीही करे ॻाल्हाईंदी हुयमि त सभई छोकिरियूं खिलंदियूं त ही करे छा पई. बट एट दैट टाइम आई न्यू त मां जॾहिं द मोर एंड मोर आई टॉक, बिकॉज़ उन्हनि छोकिरनि खे त इंग्लिश न ईंदी हुई, त कोई ॻाल्हाइण वारो ई न हूंदो हुयो. सो आई टॉक्ड विद माई सेल्फ एंड दैट्स हाउ आई इम्प्रूव्ड इंग्लिश. इट हेल्प्स अ लॉट. सिंगर कहिड़ो पसंदि आहे? सिंगर अवां ॿुधायो. आबदा परवीन, मेहदी हसन तव्हां ॿुधायो. हा, आबदा परवीन साहिबा. आबदा परवीन जे लाइ छा चवंदव? सूफीइज़म अवां चयो न त शी इज़ अ वर्ल्ड इन हरसेल्फ. मां चवां थी उहा त हिकिड़ी पूरी दुनिया आहे, उनखे एक्सप्लोर करण लाइ बि हिकिड़ो वॾो वक़्तु खपे थो. पर हा, उन्हनि जा गाना बि, उन्हनि जूं जेके गज़लूं आहिनि, स्पेशली फेस खे जेको उन्हनि ॻायो आहे, त उहे बि तमामु ॿुधंदी रहंदी आहियां ऑन एंड ऑफ, स्पेशली जॾहिं मां ट्रैवल कंदी हुजां.
ड्राइव ईंदी आहे? No, but I would really love to learn it because थोड़ो टाइम आहे जेको ट्रेनिंग में उन में सिखी वेंदसि, I believe. मूंखे स्कूटी जो तमामु शौक़ु हो, अच्छा, पर the problem was कि I never had been on the two wheelers before. त मां जॾहिं बि कंहिं ड्राइविंग इंस्टीट्यूट खे चवंदी हुयमि त मूंखे स्कूटी सेखारियो त they were like कि पहिरियों तव्हां साइकिल सिखो, साइकिल सिखो। मुंहिंजो हाणे मां साइकिल सिखां, पोइ मां स्कूटी वठां, पोइ मां किरां किथे थाबा खावां, हिन खां बहितर ठीकु आहे I'll go for the four wheeler. न पोइ कॾहिं साइकिल हलाई आहे? मां न आहे हलाई, मुंहिंजी भेण तमामु हलाई बचपन में, but I was so reluctant. So reluctant. I used to play. I always had this interest in the games. जीअं हाणे चेस आहे, और छोकिरियूं न खेॾंदियूं आहिनि, या वरी माण्हू काफ़ी माण्हू इलाही हू आहे न माइंड गेम हूंदी आहे त उहा न खेॾंदा आहिनि, त मूंखे उहा वणंदी आहे. But people don't like it. But I am not into the physical betting, bowling and all of this. No.